अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां ठाहे रहिया आहियूं मसालेदार चिकन, मसालेदार मुर्गी या कुकुड़। इहा आहे मुंहिंजो 1 किले खां थोरी घटि आहे मुर्गी ऐं 1 पाव टमाटा आहिनि जिन जा मूं छिलका लाहे छुरीअ सां या तव्हां वटि कटर आहे त उन सां ई सन्हा बारीक कटिया आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो त इहे प्यूरी करे बि विझी सघो था या ग्राइंड करे या पीसे बि। सावा मिर्च, सावा धाणा, बसर तक़रीबन मुंहिंजा 1.5 पाव बसर आहिनि, 1 चमचो अदरक आहे, 1 चमचो थूम आहे ऐं थोरो जीरो आहे। ऐं हाणे अचो त असां कयूं पंहिंजी तयारी। नाज़रीन, मूं हिन में तेल विधो आहे, मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। मां हिन में विझंदसि बसर। त तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीउ 1 कोप तेल जो आहे, पूरो 1 कोप। जेकॾहिं तव्हां नापे विझणु चाहियो त हाणे बसर फ्राई कंदासीं, पर इहे असां बिल्कुलु ॻाढ़ा न थींदा, ॻाढ़ा थियण ते ईंदा सिर्फ़ु। मुंहिंजा बसर थोरा ज़्यादा आहिनि त नाज़रीन हीअ ॾिसो, मुंहिंजा बसर हीअ अञा ॻाढ़ा न आहिनि थिया, पर तयारियुनि में आहिनि। हिन जो पाणी बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। हाणे हीअ पचण में ई न थोरा गुलाबी गुलाबी बि थियण लॻा आहिनि। हिते हाणे मां हिन में विझंदसि अछो जीरो आहे, 1 चमचो खाइण वारो, ऐं थूम अदरक बि 1 ई चमचो आहे। थूम ऐं ही अदरक, थूम अदरक विझण खां पोइ ज़रूरु उनखे भुञणु खपे, जीअं उन जो बि कचोपन जेको आहे सो ख़तमु थी वञे। हाणे हिन में मां विझंदसि 1/2 चमचो हेड आहे, 2 चमचा पीठल ॻाढ़ा मिर्च आहिनि, 1 चमचो भरे कुटियल मिर्च आहिनि, 1.5 चमचो सुका धाणा विधा आहिनि। ऐं फ़िलहाल मां हिन में 4थो चमचो जेको आहे विझंदसि गरम मसालो, बाक़ी मां एंड में विझंदसि इन आख़िर में। ऐं 1 चमचो लूणु आहे। मूंखे चङी तरह मिलाए त जीअं मसालनि जो बि कचोपन ख़तमु थी वञे। हाणे हिन में मां विझंदसि टमाटा जेके मूं कटे करे सन्हा रखिया हुआ। हिननि खे एसी ताईं भुञंदसि जेसि ताईं टमाटा नरम थी वञनि। त नाज़रीन हीअ ॾिसो, मूं मसालो तक़रीबन 5 खां 6 मिंट भुॻो आहे ऐं हीअ बिल्कुलु हाणे ॻरी वियो आहे। मुंहिंजा बसर बि टमाटा बि ऐं हुननि जो पाणी बि ख़तमु थी वियो टमाटनि जो। हीअ बिल्कुलु हिननि पंहिंजो गीहु जंहिं महिल छॾे ॾिए शइ त पक सम्झिजे त उहा पची वई आहे, ॻरी वई आहे। हाणे मां हिन में विझंदसि मुर्गी ऐं हुनखे तक़रीबन 10 मिंट जेको आहे मां भुञंदसि या 5 मिंट थोरी तेज़ बाहि ते। उन खां पोइ हिनखे लॻाईंदासीं दम ते। पाणीअ जी हिन में गुंजाइश कोन्हे छो त मुर्गी पंहिंजो पाणी इलाही छॾींदी आहे। नाज़रीन हीअ ॾिसो, मुंहिंजी मुर्गी बिल्कुलु हाणे भुॼी वई आहे। हाणे मां हिनखे लॻाईंदसि दम ते तक़रीबन 15 मिंट मीडियम हल्की बाहि ते, जेतिरी असांजी दम जी बाहि हूंदी आहे उन में हिनखे तक़रीबन मां 15 मिंट लाइ ढके ॾींदसि। पोइ ॾिसूं था त हिन जो छा थो थिए। नाज़रीन हिनखे तक़रीबन 10 मिंट थिया आहिनि ढक ॾिने ऐं मुंहिंजी मुर्गी ॾिसो हिन
जॻह ते पहुची आहे। हाणे हिन में मां विझंदसि, ॾिसो बिल्कुलु मुर्गी बि मुंहिंजी पची वई आहे ऐं हिन जो मसालो बि। हाणे हिन में मां विझंदसि सावा धाणा ऐं सावा मिर्च ऐं गरम मसालो तव्हांखे अॻोरे ॾसियो त मूं हिन में थोरो बिल्कुलु विधो, अधु चमिचो मां हिन में ॿियो विझंदसि। ऐं हिनखे मिक्स करे अञा हिनखे मां 5 मिंट जेको आहे ढक लॻाईंदसि त मुंहिंजी मुर्गी तयारु हूंदी, मसाला मुर्गी। त नाज़रीन, ही मुंहिंजी चिकन मसाला बिल्कुलु तयारु आहे। जेका तव्हां शादियुनि में खाओ था उहा बिल्कुलु उहा ई आहे, होटल जी स्टाइल। हे ॾिसो हिन जो मसालो बि हिनखे बिल्कुलु खिचियल आहे ऐं मां तव्हांखे प्लेट में विझी ॾेखारियां थी त कीअं हिन ते मसालो सॼो खिचियल आहे। तव्हां पचायो, तव्हांखे मूंखे उमेदु आहे ज़रूरु पसंदि ईंदी। त नाज़रीन, ये चिकन मसाला बिल्कुलु तयारु आहे, तव्हां ज़रूरु ट्राई कजो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि तव्हां मुंहिंजी पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त मूंखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि में शेयर कयो, कमेंट कयो, मूंखे दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।